नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया तो सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ रद्द कंदे पाकिस्तान में तरसियल परॾेही जी निकाली ख़िलाफ़ खुलियल अदालत में लॻाइण जो हुकुम ॾेई छॾियो। पीपी अॻवान फरतुल्लाह बाबर, जमात इस्लामी जे सेनेटर मुश्ताक अहमद, चेयरमैन पीटीएम मोहसिन दावड़ ऐं इंसानी हक़नि लाइ सरगर्म समाजी कारकुननि समेत ॿियनि धुरियुनि तरफ़ां परॾेही शहरियुनि जी वतन वापसी रोकण लाइ सुप्रीम कोर्ट में दाख़िल चैम्बर अपील ते ॿुधणी जस्टिस याहिया अफरीदी कई। जस्टिस याहिया अफरीदी रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां लॻायल एतराज़ रद्द कंदे गैर क़ानूनी तौर पाकिस्तान में तरसियल परॾेहियुनि जी वतन वापसी ख़िलाफ़ केस खुलियल अदालत में हलाइण जो हुकुम ॾिनो। यादि रहे त सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस दरख़्वास्त ते एतराज़ लॻाए वापसि करे छॾी हुई, जंहिं बाद रजिस्ट्रार ऑफिस जे एतराज़नि ख़िलाफ़ चैम्बर अपील दायल कई वई हुई। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रार जा एतराज़ रद्द कंदे पाकिस्तान में तरसियल परॾेहियुनि जी निकाली ख़िलाफ़ केस खुलियल अदालत में लॻाइण जो हुकुम ॾेई छॾियो। पीपी अॻवान फरतुल्लाह बाबर, जमात इस्लामी जे सेनेटर मुश्ताक अहमद, चेयरमैन पीडीएम मोहसिन दावड़ ऐं इंसानी हक़नि जे लाइ सरगर्म समाजी कारकुननि समेत ॿियनि धुरियुनि पारां परॾेही शहरियुनि जी वतन वापसी रोकण लाइ सुप्रीम कोर्ट में दाख़िल चैम्बर अपील ते ॿुधणी जस्टिस याहिया अफरीदी कई। जस्टिस याहिया अफरीदी रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां लॻायल एतराज़ रद्द कंदे गैर क़ानूनी तौर पाकिस्तान में तरसियल परॾेहियुनि जी वतन वापसी ख़िलाफ़ केस खुलियल अदालत में हलाइण जो हुकुम ॾिनो। यादि रहे त सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस दरख़्वास्त ते एतराज़ लॻाए वापसि करे छॾी हुई, जंहिं बाद रजिस्ट्रार ऑफिस जे एतराज़नि ख़िलाफ़ चैम्बर अपील दायल कई वई हुई।